कराची नादरन बाईपास इंडस चौक ते हज़ारनि जी तइदाद में बोर्ड मुतासिर रोडन ते निकिरी आया। मुतासिरीन नादरन बाईपास जा बई रोड बंद करे टायरन के बायूं ॾेई MDA इरफान बेग SHO गुलशन मेमार बशीर वदियो समेत MDA अमलदारन खिलाफ़ सख्त नारेबाजी करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ओलह प्रेस क्लब जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त जेके बि MDR आहिनि उहे सभु MQM जा माण्हू आहिनि, लिसाने ताईं झेड़ो चाहींदा। असां पुरअमन माण्हू आहियूं। असां हिते मारवाड़नि खे जेको ख़िदमत कई आहे सोशल वर्करूं कल्ह हिन प्री प्लानिंग करे असां ते माना हुननि चयो आहे त हिननि खे टारगेट कयूं ऐं हिननि खे इनकाउंटर कयूं। सॼी हिननि जी प्लानिंग हुई। 5:30 बजे उते रसिया न असां ते सिधी गोलियूं हलाईंदा आहिनि ऐं सभु MQM जा दहशतगर्द गुंडा जंहिंसां इहा इंतिज़ामिया पुलिस मुलवस आहे। 2 बजे FIR कढी अथनि, 6:30 बजे ते हमिलो कयो अथनि। सॼो हुन में दहशतगर्दी एक्ट इहे सभु शयूं लॻायूं अथनि। यार असीं को दहशतगर्द आहियूं छा? जेके दहशतगर्द उन्हनि खे त वॾियूं वॾियूं सीटूं ॾिनियूं अथनि। जेके माना 200 माण्हू मारियो असां जेका हिननि जी ख़िदमत कई आहे उन जी सज़ा असांखे त असां बाबा असीं हिननि जी ख़िदमत कई आहे, अॻे बि कई आहे, हींअर बि कंदा रहंदासीं। तव्हां FIR कयूं छा बि कयो, असांजो हुकूमत सां मुतालबो आहे बाबा जेको पहिरीं त हिननि खे जेको नॉमिनेट कयो वञे, जेके माण्हू हिन में मुलस उन्हनि खे जेको गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके कूड़ी FIR कयूं ख़तमु कयूं वञे। अगरि इहो तव्हां न कयो असीं दाइरो वधीक कंदासीं, पूरी सिंध ताईं असीं हड़ताल कंदासीं। असां सिंधी पुरअमन क़ौम आहियूं। कल्ह असां सां जेको वाक़ियो MDA वारनि इहो हरकत कई आहे, जेको उते अची टेंट सिटी ते बोर्ड मुतासिरनि ते जेका कई अथऊं, जेके माना उन्हनि फायरिंगियूं कयूं आहिनि, जेके उन्हनि गोलियूं हलायूं आहिनि, उन्ही जो सॼी राति असां इंतज़ारु कयो आहे। बशीर वधू खे यकी चयो आहे त बाबा महिरबानी करे नॉमिनेट FIR कट असांखे रोडनि ते निकिरण ते मजबूर न कर। असां मजबूर थी रोडनि ते आया आहियूं। इंटरनेशनल लॉ आहे यार, इंटरनेशनल लॉ आहे त जेकॾहिं किथे बि कोई कहत अचे थो, कोई मसइलो थिए थो, कोई जहिड़े सैलाब अचे थो, ॿोॾि अचे थी, जेके मुतासिर थी कंहिं ॿिए कंहिं जॻह ते वञनि था त तक़रीबन 30 सालनि ताईं उन्ही खे गवर्नमेंट नथी उठाए सघे। ऐं हीअ जेकॾहिं हितां वापसि वञनि, चलो ठीकु आहे, पंहिंजा झूपड़ा ॾे ऐं उते वञी रहनि त सही, पर खाइनि छा? उन्हनि जो ज़राए मुआश छा आहे? उते न फ़सुलु वञी बचो आहे, न हिननि जो माल मवेशी बचो आहे, न ॿियो को कमुकार बचो आहे। इन करे असां चऊं था त बाबा फ़िलहाल ही हिते ई रहनि, पर हिननि जो हिते रहण बि हिननि खे कोन थो वणे। जेको हितां जो इरफान बेग आहे उहो हिकिड़ो लिसानियत फैलाइणु चाहे थो। 2 बजे हिकिड़ी कूड़ी FIR कई थी वञे, वरी शाम जो हिकिड़ो हमिलो कयो थो वञे। उहो बि हमिलो असांजे न्याणियुनि भेणुनि जे विच ते ऐं हिकिड़े हमराह खे ज़ख़्मी कयो थो वञे। ऐं हीअ जेका प्लानिंग आहे इहा सिर्फ़ु इन लाइ आहे त जेके सिंधी अवाम हिते आहे उन्हनि जी का ख़िदमत कान्हे करणी, बल्कि जेको ख़िदमत करे थो हितां जो सोशल वर्कर आहे सैयद अहमद अली शाह काज़िमी, उन जे बि रस्ते में रुकावटूं विधियूं थियूं वञनि। अॼु जो एहतजाज आहे, इहो एहतजाज इन जी वजह सां आहे जो राति 6 बजे शाम जो MDA जा माण्हू आया आहिनि असांजे भाउ जे मथां जेको आहे सिधा फेर हया विया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त ही असांजा बोर्ड मुतासिर सैलाब मुतासिरीन वेठा आहिनि हिते सरकारी ज़मीन ते, जिते मुखियर हज़रात साईं अहमद अली शाह जी क़यादत में उन्हनि जी मदद कनि था। उन्हनि खे राशन मानी टिकी एज़ अ इंसानी हमदर्दी ऐं सिंधी भाइर सम्झी करे हितां जो हिकिड़ो दहशतगर्द इरफान बेग जेको MQM जो सेक्टर इंचार्ज रहियो आहे ऐं हिन नौकिरी खां बि बर्ख़ास्त थियल आहे, उन जे चवण ते SHO बशीर वधो इहे मिली भगत आहे जेके अची असांजे सिंधी मारवाड़नि ते हमिलो कयो अथनि, जंहिंमें शदीद फायरिंग कई अथनि। ही फायरिंग जेका पंहिंजो मुक़ाबिलो हुयो साईं खे इनकाउंटर करण जे लाइ। इंतिहा जी ज़ुल्म आहे, दहशतगर्द त उन्हनि ते थींदी आहे जेके रियासत जे ख़िलाफ़ विढ़ंदा आहिनि। हीअ त सिंधी माण्हुनि खे मानी खाराइनि था, सिंधी माण्हुनि जो पंहिंजो समाजी कमु था कनि, वेलफेयर जो कमु था कनि, ख़ुदा करणु कमु कनि था। उन्हनि जे मथां दहशतगर्दी जी FIR। हीअ बशीर वधो आयो आहे जेको करप्ट ऑफिसर आहे, सोराब बोर्ड में इहो ऑफिसर हुयो, हिन सिंधी माण्हू मारिया आहिनि। दुनिया गवाह, रमज़ान बुलेती गवाह, सॼी दुनिया गवाह, इहो करप्ट ऑफिसर आहे। हीअ मिली भगत करे हिते जेको सिंधी माण्हुनि खे माराए थो। असांजो मौक़िफ़ आहे जेसि ताईं FIR 10 जेके नॉमिनेट आहिनि उन्हनि ते न थींदी MDA वारनि ते, तेसि ताईं असां ही धरणो ख़तमु न कंदासीं। बोर्ड जा महिल असां गोलियूं जलणा असां बच्चा बोर्ड देऊं को कढी पुलिस बि अदालत हुकूमत बि छो वेठा आहियूं। जॾहिं बोर्ड में ॿुधी लुड़ी आयासीं कुझु बि न मिलियो, कुझु बि न बचो बचड़ींदा आयासीं। असां आयासीं वेहण कान, असां गोलियूं खाइण आयासीं। जो असांजे हमराह खे राति गोलियूं लॻियूं आहिनि, गोलियुनि खां त कोन आयासीं न। असां त आयासीं, असां वञी को अहसासु कयूं, न कंहिंखे चौंपल ॿेर मां, न कंहिंखे पोटी थी कंदा, न कंहिंखे खाइण खां कुझु बि आहे, कुझु बि न बचो।